आसार क़दीमा ते ॻाल्हाइणु ज़रूरी आहे। ख़ासि करे असीं पंहिंजी यूथ खे, असीं पंहिंजी जनरेशन खे जेके हिस्ट्री खां परे आहिनि, हिस्ट्री त जेको पढ़े थो चलो उन्हनि खे त ख़बर आहे, पर छा असांजे नंढे ॿारनि खे नॉलेज आहे त असां वटि केतिरा आसार क़दीमा आहिनि, केतिरा ख़ूबसूरत आहिनि ऐं केतिरा असांजे लाइ बेनिफिशरीज़ आहिनि? असल में छा आहे त आसार क़दीमा जो तालुक़ु जीअं त माज़ी सां आहे जी, माज़ीअ खे ॾिसी मुस्तक़बिल जी तामीर असां कयूं था। त अॼु खां 5000 साल अॻु में माण्हू कीअं ज़िंदगी गुज़ारींदो हो, 3000 साल अॻु में कीअं हो माण्हू, असां वटि हज़ारनि जी त ॻाल्हि न आहे, पर असां वटि सिंध में त लखनि सालनि जा आसार बि असां वटि आहिनि। सही। जॾहिं इंसानु गारनि में रहंदो हो ऐं जानवरनि जी खलूं लिबास तौरु पाईंदो हो, पथर जा औज़ार इस्तेमालु कंदो हो, उहे आसार बि असां वटि रोड़ी हिल्स जी पूरी जेका रेंज आहे न, फ्रॉम रोड़ी टू शादी शहीद उबन शाह, इहा सॼी जेका आहे इहा रॉकी रेंज जी सॼी जेका आहे इहा असांजी तारीख़ खां अॻु वारे इंसान जो सॼो आसार आहिनि हुते। उन खां पोइ वरी दर्जा बदर्जा वरी कोड जी आहे, कोड जी मोने दड़े खां ओसि ताईं त जेसि ताईं की ताज़ा तरीन खोटाई न थी आहे तेसि ताईं त मोहन दड़े खां कोड जी 500 साल अॻु जो क़दीम शहर आहे। सही। हाणे रिसेंटली जेका हाणे गुज़िरियल महीने 21 तारीख़ जेका ख़तमु थी आहे कोटाई सीज़नल, डॉक्टर मार्क नायर ऐं असांजी डिपार्टमेंट ऑफ आर्कियोलॉजी एंड एंटीक्विटीज़ जेका टीम उते कमु करे पई, हुन में हिकिड़ी नई दरियाफ़्त थी आहे त मोहने दड़े जो जेको शहर आहे उन चौधारी हिकिड़ी आलम पनाह बि आहे। हाणे जेका खोटाई थी आहे ग्रेनरी जे भरिसां जेका खोटाई थी आहे हुन में डीप डिगिंग में असां जॾहिं वियासीं त हिकिड़ी कचो कोट निकितल आहे आलम पनाह, ऐं उनजे हेठां जेको ठिकराटो असांखे मिलियो आहे उहो कोडी जी पीरियड ऐं उनजे लॻभॻि उनजो आहे। त इन जो मतिलबु आहे त आर्कियोलॉजिस्ट हिन वक़्तु जेका प्राइमरी इन्वेस्टिगेशन आहे उन मुताबिक़ चवनि था त हीअ जेके आसार आहिनि इहे मोहन ऐं दड़े खां 800 साल अॻु जा आहिनि। अच्छा। माना उन हिसाब सां जे ॾिसजनि त इहे आसार अॻे असां चवंदासीं 5000 साल पुराणा, हाणे असां हुनखे 6000 साल चई सघूं था। हाणे इहा उहा शइ आहे त भई कचो कोट, सॼो शहर पको आहे पर कचो कोट हुनखे मिलियो आहे चौधारी आलम पनाह। हिनखे ज़ाहिर आहे इहा डिगिंग थींदी, चौधारी फिरी अचिबो त ॾिसबो इहे केसिताईं हिन जा आहिनि आसार। सही। इनजे करे आसार क़दीमा खे पढ़णु बि ज़रूरी आहे। क़दीम इंसान जी जेका आहे तहज़ीब तमदन उनजी ख़बर पवे थी त हाणे त साइंसी दौरु खणी चऊं, पर अॻु में बि इंसानु गैर साइंसी कोन रहियो आहे। पंहिंजे बचाव जे लाइ हुन औज़ार ठाहिया आहिनि। जी। त मोहने दड़े माण्हुनि कापर ऐं टिन खे मिलाए ब्रांज़ हिकिड़ो नओं धातु ठाहियो आहे जंहिंखे असां कुट था चऊं। सही। माना साइंटिफिक सोच ई मोहने दड़े माण्हुनि पंहिंजे थांवनि ते रंगाई कई आहे, पेंट जेके चिटसाली कई अथऊं, उहे डाइंग केमिकल जा माहिर हुआ। उन्हनि पंहिंजा रंग ठाहिया आहिनि जेके 5000 साल गुज़रण खां पोइ म्यूज़ियम में पिया आहिनि, उहे रंग फेड न थिया आहिनि।